सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। ज़हर ज़िंदगी उन्हनि जेकी रईस गफ़ार ख़ान खे मारण जी प्लानिंग ठाही आहे उनमें जेकॾहिं हाकिम ख़ान ऐं कमाल ख़ान कामयाब थी वञनि था त पोइ वॾो ज़ुल्म थी वेंदो। पोइ हर उन माण्हू खे मारींदा जेको उन जे ख़िलाफ़ ॻाल्हाई। जेकॾहिं असां रईस गफ़ार ख़ान खे हिन ॻाल्हि खां आगाह कयूं त हाणे रईस गफ़ार ख़ान असांजी ॻाल्हि ते एतबार न कंदो। हाणे जेकॾहिं मां भले साईं ते हथु रखी रईस गफ़ार ख़ान जे साम्हूं ॻाल्हि कया न पोइ बि हू मुंहिंजे मथां एतबार न कंदो। रईस गफ़ार ख़ान अहिड़ो माण्हू कॾहिं खां बणिजी वियो आहे अदा वठा। इन में रईस गफ़ार ख़ान जो को बि ॾोख मां पंहिंजो किरदारु एतिरो त किराए छॾियो। रईस गफ़ार ख़ान त छा पर ॻोठ जो को बि माण्हू मुंहिंजे मथां एतबार न कंदो। जेकॾहिं रईस गफ़ार ख़ान खे एतबार न ॾियारियो वियो त पोइ हू ज़ालिम हुनखे मारे विझंदा। जंहिं ॾींहुं रईस गफ़ार ख़ान खे मारियो वियो उन ॾींहुं खां पोइ कमाल ख़ान जा ज़ुल्म सभिनी जे साम्हूं अची वेंदा ऐं ज़ुल्म जी बाज़ार खे एतिरो त गरम कंदो जो उन जे साम्हूं केर बि पंहिंजो घाट खणी ॻाल्हाए न सघंदो। अदा वठा तोखे कुझु न कुझु करिणो पवंदो। हा बिलाल, हाणे तोखे ऐं मूंखे गॾिजी करे कुझु न कुझु करिणो ई पवंदो। जेकॾहिं असां ई माठ में रहियासीं त इहो गफ़ार ख़ान खे मारण खां पोइ कमाल ख़ान असांखे मारण जो रुख़ कंदो। रब्बन हिते किथे रब्बन हाणे मुंहिंजे माण्हुनि जो शिकार थो करे। पोइ देरि न कई किथे इहो कमु आहे रब्बन असांजे हथनि मां निकिरी न वञे। अचो रईस असांखे उताक ते घुरायो आहे। मां हाणे उताक अचां थो, रईस हुयो ई कोन। घर ॾियां रईस अची वेंदो। अचो त पाण हलूं उताक ते। न न मूंखे थोरो कमु आहे, मां अचां थो, तूं हल। ठीकु आहे। सौट हिते वरी वठा शुरू थी वई आहे। जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे त हिन बागा असांजे हथनि मां निकिरी वेंदा। इहे वारे में ईंदा सोट अमीर। को बि वारे में न ईंदो, उन करे मां चवां थो त हितां पाण निकिरी करे ॿिए ॻोठ हलूं। हितां त निकिरण जो बि ख़र्च न आहे। को हिकिड़ो ने भागो चक्कर में फासी पवे न, ॿियो न त 40-50 हज़ार निकिरी पवन न त पोइ निकिरी हलंदासीं। मूंखे त वॾी उम्मीद हुई हितां 3-4 लख मिलंदा, पर हाणे त 30-40 नथा मिलनि। हिते सभु जा सभु सुञाण, पोइ 2-3 लख किथां आणींदा? मूं तव्हां सभिनी खे आख़िरी दफ़ो उन लाइ घुरायो आहे त तव्हांखे सम्झाया त वक़्तु अञा बि असांजे हथनि में आहे, वियो कोन्हे। जेकॾहिं कमाल ख़ान सां ॻाल्हियूं थी वियूं ऐं मूं हुनखे हिन ॻोठ में रहण जी इजाज़त ॾिनी त पोइ ईअं सम्झो त उन ॾींहं खां वठी तव्हांजो मुसीबतूं वधी वेंदियूं ऐं तव्हांजी बर्बादीअ जो वक़्तु शुरू थी वेंदो। मां कमाल ख़ान जे मुतलिक़ तव्हांखे छा ॿुधायां? तव्हां सभु जो सभु उनखे चङी तरह सुञाणो। तव्हां सभिनी खे ख़बर आहे त कमाल ऐं ओठो केॾा ज़ालिम आहिनि। जेकॾहिं ॻाल्हियुनि थियण खां पोइ मूं उन्हनि ॿिन्ही खे हिन ॻोठ में रहण ॾिनो त पोइ ज़ाहिर आहे त मां बि हिन ॻोठ में रही कोन सघंदुसि ऐं मजबूरन मूंखे ही ॻोठ छॾिणो पवंदो। पोइ तव्हां सभिनी खे कमाल ख़ान जे रहम करम ते छॾिणो पवंदो ऐं तव्हांजे क़िस्मत जा फ़ैसिला
कमाल खान कंदो। इहो त तव्हां बि चङी तरह सोचे ऐं सम्झी सघो था त जंहिं शख़्स जो पंहिंजो ई किरदारु किरियल हुजे उहो ॿिए माण्हू लाइ छा भलो सोचींदो। कमाल जी पूरी ज़िंदगी ज़ुल्म ऐं ॾाढ कंदे गुज़री आहे। मां उनखे सुधारण जी वॾी कोशिश कई, पर हू मूंखां सुधरी न सघियो। ऐं तव्हां कमाल खान खे पंहिंजो सॼण था सम्झो, जेको पंहिंजे भाउ पंहिंजी फैमिलीअ जो सॼण न थी सघियो। उहो तव्हां सां कहिड़ी भलाई कंदो? सोचो, ॿुधारा सोचो। छा उहो तव्हांजो सॼण थी सघे थो? ओठे असां सां गद्दारी कई ऐं रबन खे आज़ादु करायो। इन मां साफ़ ज़ाहिर आहे त ओठे खे असांजी हक़ीक़त जी ख़बर पइजी वई, इन करे ओठे गद्दारी कई आहे। हा कमाल खान, गद्दार ओठो न पर असां ई आहियूं। असां ई ओठे खे मारण जो प्लान ठाहियो हो, पर शायदि ओठे खे इहा ख़बर पइजी वई। इन मां साफ़ ज़ाहिर आहे त तव्हांजो अहिड़ो को माण्हू आहे जेको असांजी सभु ॻाल्हियूं वञी ओठे ताईं पहुचाए थो। हा कमाल खान, ओठे ऐं गफ़ार खान खे मारण जी ॻाल्हि तुंहिंजे ऐं मुंहिंजे विच में हुई। कमाल खान, थी सघे थो इहा ॻाल्हि ओठे ॿुधी वरिती हुजे। पोइ असांजी हक़ीक़त जी ख़बर इन रबन खे ज़रूरु हूंदी। जेकॾहिं रब तां निकिरी वञे थो ऐं वञी सॼी हक़ीक़त अदा साईं खे ॿुधाए थो त पोइ अदा साईं खे असां कॾहिं मारे कोन सघंदासीं। इन करे हर हाल में इन रबन खे असां कीअं बि करे पकड़णो आहे। कमाल खान, रबन खे मारणो न आहे। जेसि ताईं असां गफ़ार खान खे नथा मारियूं तेसि ताईं रबन जो ज़िंदा रहणु लाज़मी आहे। उन सां ई असां पंहिंजो बचाव करे सघूं था। पोइ हक़ीक़त जी ख़बर इन रबन खे ज़रूरु हूंदी। जेकॾहिं रब तां निकिरी वियो ऐं सॼी हक़ीक़त वञी अधे जे साम्हूं रखी त पोइ अधे खे मारणु ॾाढो मुश्किल थी वेंदो। इन जे करे कंहिं बि हालत में असांखे रबन खे मारणो आहे। केतिरो भॼंदो, तव्हांजो ॻोठु वेझो न आहे जो हू उते आसानीअ सां पहुचे। शाम ताईं असां रबन खे पकड़े वठंदासीं। ॻाल्हि सम्झ में नथी अचे त आख़िर छा कजे। तूं असां कुझु नथा करे सघूं अदा। हिन वक़्त ताईं कमाल खान रबन वारनि खे मारे छॾियो हूंदो। जेकॾहिं रबन हुन खां आज़ादु थी निकिरी वञे थो त हाकिम खान ऐं कमाल खान वारनि खे मुंहिंजी असलियत जी ख़बर पइजी वेंदी। सुभाणे जेकॾहिं गफ़ार खान खे मारियो वञे थो त हुनजे मरण खां पोइ कमाल खान उन ताक़त में अची वञे थो न त पोइ असांजे लाइ वॾा मसइला पैदा थी वेंदा। हाणे तूं ऐं मां पंहिंजी बेवसी ते रोई सघूं था अदा ओठा, ॿियो कुझु बि नथा करे सघूं। ज़ालिमनि जो साथ ॾींदे असांखे सदियूं गुज़रियूं। हाणे वक़्तु अची वियो आहे त असां पाण बि थोरी सुजागी कयूं। तव्हांजी क़िस्मत तव्हांजे पंहिंजे हथ में आहे। जेकॾहिं तव्हां कंहिं चङे माण्हू खे चूंडींदो उहो माण्हू तव्हां सां भलाई करे सघे थो ऐं तव्हांजा बहितर खां बहितरीन फ़ैसिला कंदो। तव्हांजी बहितर ज़िंदगी गुज़री वेंदी। पर जेकॾहिं तव्हां कंहिं ज़ालिम ऐं जाबर माण्हू खे चूंडियो न, उहे यादि रखो तव्हां जूं सॼियूं ज़िंदगियूं अफ़सोस कंदे कंदे गुज़री वेंदियूं। बाबा साईं, ॿियो साईं कुझु न कुझु, सिर्फ़ु असांखे अमल खपे। तव्हां न असांखे अटो पहुचायो था न कमाल खान पहुचाईंदो, उन करे केर बि अचे थो असां ते फ़र्क़ु पवण वारो न आहे। इहा ई जेका तव्हांजी सोच आहे न, हिन क़ौम खे
सदिन खां वठी धरतीअ जे पाताल में पहुचायो आहे। ऐं असांजी सोच खे छॾियो, तव्हां कहिड़ा ॿ बदिलिया आहियो। हिकिड़ो वेंदो ॿियो ईंदो, असां हिते जो हुते हूंदा। जेकॾहिं तव्हां के ज़ालिम जो साथ ॾींदो न त उहो ज़ालिम कॾहिं बि कोन बदिलबो, पर जेकॾहिं तव्हां उन ज़ालिम जो साथ छॾे ॾींदो उहो ज़ालिम अकेलो बणिजी वेंदो, अकेलो। हू ताक़तवर आहिनि ऐं असां कमज़ोर, हुनजो कुझु नथा बिगाड़े सघूं। इहा ई त तव्हांजी भुल आहे त हू ताक़तवर आहे, असां कमज़ोर। हक़ीक़त ॾिठी वञे त तव्हां सभिनी खां वधीक ताक़तवर आहियो। तव्हांजी ताक़त तव्हांजी ॿधीअ में आहे। पोइ तव्हां सभु जो सभु पाण में गॾिजी हिकु मुठ छो नथा थियो? जेकॾहिं तव्हां पाण में ॿधी कई ऐं हिकु आवाज़ बणिजी वियो न त पोइ तव्हां खां वधीक को बि ताक़तवर नाहे। पर इहो बदिलाउ तव्हां पाण में आणण ई नथा चाहियो। छोटू दुआ कर त ॻोठ वारा साईं जी ॻाल्हि सम्झी वञनि। जे न सम्झूं न त पोइ साईं बि अकेलो थींदो त ॻोठ वारा बि मुसीबत में अची वेंदा। जीजा, मां त राति ॾींहुं दुआऊं कंदो आहियां। बाबा चवंदो आहे ही ॻोठ वारा जाइल आहिनि, ही कॾहिं बि कोन सम्झंदा। हा छोटू, असां मां अञा ताईं जहालत ख़तमु नाहे थी। सभु कुझु असांजे साम्हूं आहे। ॾींहों ॾींहुं ज़ुल्म वधंदा था वञनि, पोइ बि अखियूं पूरे ख़ामोशी सां हलंदा था रहूं। जीजा, हिननि खे कमाल खान जी ॻाल्हि सम्झ में ईंदी, बाक़ी ही वॾे साईं जी ॻाल्हि कॾहिं बि कोन सम्झंदा। हा छोटू, जाहिल माण्हू सिर्फ़ु ज़ालिमनि जी ज़बान सम्झंदा आहिनि, उन्हनि जे अॻियां पोयां घुमंदा आहिनि ऐं उनखे ई चङो मुड़ुसु करे पग ॿधराए पंहिंजे सिर मथां विहारींदा आहिनि। वरी पोइ चवंदा त असां छा कयूं, असांजी क़िस्मत में त इंसाफ़ लिखियल ई नाहे। पर इहो नाहिनि सोचींदा त हुननि ना अहलनि खे असां ई चूंडे सिर मथां विहारींदा आहियूं। पोइ जहिड़ा नुमाइंदा चूंडबा आहिनि न, इंसाफ़ बि ओड़ो ई थींदो आहे। उन में त उन्हनि ज़ालिमनि जो को बि ॾोह नाहे। हा जीजा, जॾहिं असां ई उन्हनि खे चूंडियूं था त उन्हनि जो कहिड़ो ॾोह? इहा ॻाल्हि तोखे त सम्झ में अचे थी, पर असांजी जाहिल क़ौम खे कॾहिं बि सम्झ में न ईंदी। तव्हांजो इहो हाल न आहे, पर मूंखे अफ़सोस आहे त असांजी पूरी क़ौम जो इहो हाल आहे। उन जे करे चंद ज़ालिमनि जो असांजी पूरी सिंध जे मथां ॾाढ थो हले। उन्हनि चंद ज़ालिमनि जे पोयां जाहिलनि जी वॾी भीड़ आहे। ऐं अहिड़ा त जाहिल जेके हर चकर उन्हनि खे आज़माए वरी बि उन्हनि खे चूंडे कुर्सियुनि ते था विहारनि। वरी उहे ज़ालिम उन्हनि जाहिलनि जे जिस्म जो पूरो रत चूसे छॾींदा आहिनि। ऐं उहे ज़ालिम वरी उन्हनि जाहिलनि जे मथे ते हथड़ो फेराईंदा आहिनि। वरी उन्हनि जो सभु दर्द पीड़ाऊं ख़तम थी वेंदियूं आहिनि ऐं उन्हनि जे गाॾियुनि जे पोयां डुकंदा नारा हणंदा वधंदा आहिनि। ऐं तव्हां बि
उन्हनि जाइलनि जी लिस्ट में शामिल थी विया आहियो। तव्हांखे सम्झाइण में मुंहिंजी पूरी ज़िंदगी गुज़री वई। मूं सोचियो त पंहिंजे मरण खां पहिरियां तव्हांजे ज़हननि में इहो शऊर ऐं बेदारी जाॻाए वेंदुसि त तव्हां हक़ ऐं सच लाइ विढ़ंदो, पंहिंजे ज़ाती मफ़ादनि खे छॾे पंहिंजे क़ौमी मफ़ादनि खे अहमियत ॾींदो, पंहिंजे अंदर जे तकलीफ़ुनि ऐं पेड़ाउनि खे ॾिसंदे पंहिंजे पोएं नस्ल ऐं मुस्तक़बिल लाइ वेड़ कंदा। पर मूंखे अफ़सोस आहे त ईअं न थी सघियो। हिन असांजी क़ौम खे दुनिया जी जाहिल तरीन क़ौम में लिखियो वेंदो। पाण त पंहिंजी सॼी ज़िंदगी ॾुखनि ऐं सूरनि में गुज़ारे छॾी, पर ईंदड़ नसुलनि जे बारे में बि कॾहिं न सोचियो ऐं पंहिंजे मथां हिकु ज़ालिम ऐं जाबर खे चूंडे हलिया विया। हेफ़ तव्हांजी सोच खे। रबन तुंहिंजो भॼण एतिरा मुश्किल आहे। जेकॾहिं तूं हीरा ऐं पंहिंजी ज़िंदगी बचाइण चाहीं थो त इहो पिस्टल मुंहिंजे हवाले कर। जेकॾहिं तो ईअं न कयो ऐं हिकु गोली हलाइण जी कोशिशि कयई त पोइ तव्हांजे जिस्म में मां एतिरो त बारूद भरे छॾींदुसि जो तव्हांजो जिस्म हवा में ज़रा ज़रा थी उॾामी वेंदो। हाकिम खान, जेकॾहिं मूं गोली हलाई न कमाल जे मथां हलाईंदुसि, छो त तव्हां सां त मुंहिंजी का दुश्मनी न आहे। पर हींअर कमाल खान जे मथां गोली हलाए मुंहिंजे वस खां ॻाल्हि करी आहे, छो त हींअर कमाल खान तव्हां खां घणो परे निकिरी वियो। हिन करे तूं पंहिंजी ज़िंदगी जो सोच। जेकॾहिं तोखे पंहिंजी ज़िंदगी प्यारी न आहे त पोइ मीरा जी ज़िंदगी जो सोच। इहे न जीअण थी चाहे। कमाल खान, मौत कॾो को पाण खे मौत जे हवाले करे चुकी आहियां। मौत खां ड्रिजंदा त तो जहिड़ा कायर ऐं बुज़दिल आहिनि। जेकर हिम्मत अथी न त हलाए गोली। हिन सिंधियाणी जो सीनो तुंहिंजे साम्हूं हाज़िर आहे। ॾिसां त कीअं थो मारी। मार। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ मां बि ॾिसां थो त तूं मौत खां कीअं थी बची। मथां गोली हलाई त मुंहिंजी गोली तुंहिंजी खोपड़ी उॾाए छॾींदी। जेकॾहिं असां मरूं था त पोइ तव्हांखे बि साण खणी हलंदासीं। काका ग़लती कई अथव। केरु बख़्ति न वधे। सबको पानी चाहे ते भी रहे। मूंखे पूरी पूरी पक्का त मुंहिंजे लफ़्ज़नि जो तव्हांजे मथां को बि असर न आहे। छो त तव्हांजो त वक़्तु उहो ई गुज़रे पियो। हिकिड़े जे मथां ज़ुल्म थींदो आहे त ॿियो पंहिंजे अखियुनि सां बीठो ॾिसंदो आहे। वरी जेकॾहिं टियों को हुनखे चवंदो आहे त इन जे मथां ज़ुल्म थो थिए त हुनखे छा चवंदो आहे? तूं ऐं मां त इन ज़ुल्म खां महफ़ूज़ आहियूं न। हू ॼाणे हुनजो कमु। पर जॾहिं असांजे मथां ज़ुल्म थींदो आहे त उहो माण्हू असांजे विच में न ईंदो। असां हिक ॿिए खां एतिरा टुटल छो, एतिरा हिक ॿिए खां परे छो? इन ॻाल्हि ते कॾहिं बि सोचियो अथव? उहो उन करे जो असां पंहिंजी ज़ात में वखोड़जी विया आहियूं ऐं केॾी महिल पंहिंजी क़ौम लाइ कोन था सोचियो, पर रत जे रिश्ते खे हिकु ज़रे जेतिरी तकलीफ़ पहुचे थी
त असां हथ में हथियार खणी माण्हुनि खे मारण जी हद ताईं निकिरी था वञूं। पर इहो साॻियो मसइलो जेकॾहिं असांजे कंहिं क़ौमी भाउ ते थिए थो न, पोइ असां घर में वेही उन ते तबसरो कंदा आहियूं। जेकॾहिं उन सां खणे मां खणी हमदर्दी कंदासीं बि त सिर्फ़ ऐं सिर्फ़ सोशल मीडिया ताईं वध में वधि खणी हिकिड़ी पोस्ट रखंदासीं त फलाणे सां वॾो ज़ुल्म थियो आहे। असां कॾहिं बि इहो न आहे सोचियो त इहो ज़ुल्म सुभाणे असां सां बि थी सघे थो। उन करे खुदारा सभु गॾिजी मैदान ते निकिरी पओ त जीअं इन्हनि ज़ालिमनि लाइ इन धरतीअ खे तंग करे छॾियूं। पर अहिड़ा क़दम गैरतमंद क़ौमूं खणंदियूं आहिनि। बेगैरत क़ौमूं घर में वेही रुगो तमाशो ई ॾिसंदियूं। उन जे करे ई त शऊर असांजा अञा सदियूं पोइते लिकियल आहे। रबन तूं ज़िद खे छॾ, इहे हथियार असांजे हवाले कर, न त तूं हिते खामखा मारियो ईंदे ऐं तोखे भॼण जी हितां खां वाट बि न मिलंदी। तव्हांजी क़ैद में रहण खां बहितर आहे त मां हिते ई मरी पवां। जेकॾहिं तूं हिते मरण पसंदि थो करीं त पोइ मूंखे इहो ॿुधाए त पहिरीं गोली कंहिंखे हणी, मीरा खे या तोखे? कमाल खान, जेकॾहिं तोखे गोली हलाइणी आहे न त पहिरियां मूं ते हलाए। जेकॾहिं तो गोली मीरा मथां हलाई ऐं मां इहो ॾिठो, मां तोखे ज़िंदा कोन छॾींदुसि कॾहिं बि न। हाकिम खान, चओ पंहिंजे माण्हुनि खे त रबन ऐं मीरा जो निशानो वठनि। जेकॾहिं हिकिड़ी गोली हलाईंदो त हिकिड़ो माण्हू मरंदो, पर असां हिननि खे ॿिन्ही खे ज़िंदा कोन छॾींदासीं। सभ जो सभु रबन मथां हथियार सिधा कयो। जीअं ई मां हुकुम कयां त हिन जे मथां गोलियूं हलायो। पोइ ॾिसां त रबन खे केतिरी हिमत मिले थी असांखे मारण लाइ। न हाकिम खान न, तव्हां रबन खे कुझु न चओ, असां हथ ॾियण जे लाइ तयार आहियूं। न मीरा न, इहे असांखे ज़िंदा छॾण वारा कोन आहिनि। जेकॾहिं असांखे मरणो ई आहे त पोइ मां छो न कमाल खान खे मारे पोइ मरां। रबन तूं इहा ॿाराणी थो करी, बाक़ी मां तोसां वाइदो थो कयां त तूं ज़िंदा वापसि ईंदे। सुभाणे ताईं इंतज़ारु कर रबन, जेसि ताईं रेस गफ़ार खान सां फ़ैसिलो थिए। हे ख़बर तव्हांजो ज़मीर ऐं गैरत मरी चुकी आहे। पोइ इहे सुजाॻी आणण जी मां कोशिशि कंहिंजे लाइ थो कयां? मां पंहिंजे अखियुनि सां ॾिसां थो पियो त असांजे इज़तुनि जी लताड़ कई थी वञे। मासूम नियाणियुनि सां ज़ुल्म कया था वञनि। हिते ग़रीबनि जे हक़ ते सरेआम धाड़ा हयां था वञनि। कानून अमीरनि जे दर जो गुलाम बणिजी वियो आहे, जंहिंजे हथ में पावर आहे उहो ई ताक़तवर आहे। तव्हांजा न जेके हाल ॾिसां थो, उन करे मां रब खां इहा ई दुआ घुरंदुसि त हिन बेज़मीर क़ौम जे मथां सदियुनि ताईं इहो सिलसिलो जारी रहे। जेका क़ौम पंहिंजे हक़नि ख़ातिर विड़ी नथी सघे, उन क़ौम खे जीअण जो को बि हक़ कोन्हे। निकिरी वञो हितां, मूंखे तव्हांजे सहारे जी का बि ज़रूरत कोन्हे। मां हक़नि ख़ातिर
विढ़ंदे मरण खे तरजीह ॾींदुसि। बाक़ी बेगिरत वारी ज़िंदगी गुज़ारण खां बहितर आहे त माण्हू इज़त जी मौत मरी। निकिरी वञो हितां। ॿीहर पंहिंजी इहा मनहूस शिकिल खणी मुंहिंजे साम्हूं अचण जी जुरत कॾहिं बि न कजो, छो त मुंहिंजी गैरत इहो गवारा नथी करे त मां के बेगैरत जो मुंहुं ॾिसां। हलिया वञो, हलिया वञो। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।